मोराई साहब, हुकूमत सेनेट में 2 भाङे 3 जी अक्सरियत सां 27 आइनी तरमीम मंज़ूर कराए वरिती आहे। बिल क़ौमी असम्बली में पेश कयो वियो। सदर वज़ीर आज़म खे ताहयात इस्तथना जी तजवीज़ आहे। वज़ीर आज़म इहा इस्तथना वठण खां इनकार बि कयो आहे। हिन मुल्क में फोकस जंहिं शइ ते हुजे, तरक़ीअ ते फोकस हुजे, पोइ हिते कर्ज़नि जे रुकावट ते फोकस हुजे, ख़र्चनि में कमी ते फोकस हुजे, आम माण्हू जे भलाई ते फोकस हुजे, उन्हनि ते ध्यानु ॾियूं। असांजो कोन्हे। असांजो आहे जज वेहनि था, उहे पंहिंजो पाण खे इस्तस्ना बि ॾियनि था, पघारूं बि वधाइनि था, पेंशन बि वधाइनि था, पर्क्स एंड प्रिविलेजिस बि वधाइनि था। क़ौमी असेंबली मेंबर वेहनि था, पंहिंजूं पघारूं वधाइनि था। ग़रीब मुल्क जे माण्हुनि जो पैसो जेको आहे पघर वारो पैसो या टैक्स वारो पैसो इस्तेमालु कंदा पंहिंजे पर्क्स प्रिविलेजिस। सेनेट जा वेहनि था, उहो चेयरमैन सेनेट बि ताया तरह छा याशी कंदो। हींअर बाक़ी रहियलु सदर साहिबु, हुनखे खपंदी, सदर साहिबु वठी वरिती, वज़ीर आज़म कान वरिती, चङी ॻाल्हि आहे। इहा सियासी तौर ते पॉइंट स्कोर कई आहे हुन ज़रदारी साहिब जे मथां, त ज़रदारी साहिबु पंहिंजे लाइ वरिती, मां नथो वठां। पर ॻाल्हि इहा आहे त हुननि खे त ख़बर आहे न, छो त हू पंजाब जो आहे, हुनखे ख़बर आहे त मूंखे तॾहिं हथु केरु विझंदो जॾहिं, न त मां सिक्योर आहियां। जॾहिं मुंहिंजा जेके पालणार आहिनि या मुंहिंजा जेके केयर टेकर्स आहिनि, मूं मां हथु कढंदा। सो तंहिं करे हुन सियासी फ़ैसिलो ठीकु कयो आहे। ॻाल्हाइण जे लाइ त मूं न वरिती ऐं लत हणी चवंदो मूं थोॾो हणी पंहिंजी इस्तस्ना वापसि करे छॾी। सो ॻाल्हि आहे त हीउ जेको इस्तस्ना वठनि पिया या जेके रिआयतूं ॾियनि पिया, असां ख़ुलफ़ाए राशिदीन जे वक़्त में या हुज़ूरनि जे वक़्त में हू त सादगी जी ॻाल्हि कंदा। हू त कोन चवंदा त असांखे माल मिले, ऐं इस्लाम तॾहिं फैलियो, तॾहिं इस्लाम यूरोप ताईं वियो, तॾहिं इस्लाम त एतिरो वधियो जो इहो जेको हुननि जो अख़लाक़ हो हुज़ूरनि जो ऐं हुनजे रुफ़क़कार जो, उन खां इम्प्रेस थिया माण्हू। हीअ त सभु थींदा था वञनि सभिनी खां मथे। हाणे न असां इस्लामी रियासत रहियासीं, न असां अलाए कहिड़ी चूचू जो मुरबो आहियूं असां।